नारे तकबीर, ताजदार खत्म नबूवत, शान सहाबा, शान अहले बैत। बस सही जी नथो बीहे जमाल वांगुरु थी वियो आहे। सही अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि तय्यिबीन व अस्हाबिहि ताहिरीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशउरून। वक़द क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अस्हाबी कन्नुजूम फ़बिअय्यिहिम इक़्तदय्तुम इह्तदय्तुम। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिकुल अमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल एहतराम अकाबिर उलमाए इकराम, लारकानी शहर जा गैरतमंद जुर्रतमंद दिलेर मुजाहिद साथियों, सालाना शुहदाए इस्लाम कॉन्फ्रेंस में तवाएं असा अल्लाह रब्बुल इज्जत के राजी करने जे नियत सा जमा थिया आहियूं। दुआ है तशा रब करीम तवाएं असा जी अॼु जी हिन हाज़िरी के पंहिंजे बारगाह में शर्फ कबूली असा सरफराज फरमाए। दुरूद शरीफ के मौके ते मां ॾिठुम पे अद खां वधीक मजमे जी ज़बान ऐं चप ॿई ख़ामोश रहा। हालांकि दुरूद हो बेहतरीन मौक़ो है जो जॾहिं इंसान दुरूद पढ़े तो तहां जे नाले सां गॾु मलाइक ड्रोड़ू लगाए मदीना मुनव्वरा पहुंची अवां जे तरफा दुरूद ऐं सलाम जो नज़रानो आका अलैहि सलातु व सलाम जे खिदमत में पेश कनि था। हिते को वडेरो को बोतार को खान को नवाब को सरदार खंगण जे लाइ भी तैयार ना है। उहे गरीब उहे मिस्कीन बेपहच केॾा न खुश नसीब आहिनि जो उन्हनि जो नालो मदीने जे मीर जे दरबार में तो पहुचे। जेका चाहिनि था तो उन्हनि जो नालो रोज़े रसूल अतहर ताईं पहुचे, तहां जे तरफा तोहफ़ो भी पहुचे दुरूद सलाम जो, त पोइ हिकु दफ़ो ॿीहर दुरूद सलाम जो नज़रानो आवाज़ बुलंद मोहब्बत सां। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद
कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जमीयत उलमा इस्लाम चल के लारकानी जो अहदेदारान, बिलखुसूस बिरादर अजीज मौलाना जमाल मुस्तफ़ा तुन्यो साहब, बिरादर मुकर्रम मौलाना मोहम्मद इलियास चन्ना साहब, फ़कीर सिकंदर नक्शबंदी साहब ऐं उन्हनि जे मुआविनीन ऐं उन्हनि जे दोस्तन के टीम जे मेंबरान के अज जे हिन इज्तिमा जे इनेकाद ते मुबारकबाद पेश करियो थो। अजीज़ान मुकर्रम, काफ़ी अरसे का हिकिड़ी ॻाल्हि ते इंतहाई परेशान भी आहियां ऐं ग़मगीन भी आहियां। उहा इहा ॻाल्हि त मां अक्सर करे सिंध जे कुंड कुड़छ में घुमा पियो थो, वस्ती वाहणनि में चप्पे चप्पे ते वञा थो पियो। अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त अॼु मुसलमान ॾींहों ॾींहुं दीन खां परे थींदो पियो वञे। अॼु मुसलमान जे पुट जी तरजीह, मुसलमान जे धीअ जी तरजीह इस्लाम नाहे। इस्लाम आहे त इस्लामी अहकामात नाहिनि। अॼु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आशिक, अॼु कलमे पढ़ण वारो मुसलमान, अॼु पाण खे फारूकी, सिद्दीकी, उस्मानी ऐं हैदरी सॾाइण वारो, अॼु वक़्त जे यज़ीद जे किरदार ते लानत मोकिलण वारो, अॼु घिटी घिटीअ में हुसैनियत जिंदाबाद जा नारा हणण वारो, अमली तौर ते इस्लाम जे जिंदगी गुज़ारण खां आरी आहे ऐं इस्लाम जे अहकामात खां परे आहे। अॼु मुसलमान जे ॿार में ज़िना, अॼु मुसलमान में शराब, अॼु मुसलमान में जुआ, अॼु मुसलमान कातिला, अॼु धाड़ा ऐं फुरियूं ऐं लुटियूं मुसलमाननि में, कूड़ ऐं धोखो ऐं फ्रॉड मुसलमाननि में, अॼु व्याज जी लानत, रुश्वत जी लानत मुसलमाननि में, अॼु टीवी, अॼु वीसीआर, अज फहाशी है और यानी मुसलमानन में। लेकिन अज सागे ही मुसलमान में सब शयूं आहिनि कनन सां, सॼी रात मोबाइल ते आ, सॼी रात टीवी ते आ, सॼी रात फिल्म ते आ, सॼी रात यारनि ऐं दोस्तनि में आ। सुबुह जो अज़ान जा लफ़्ज़ कननि ते पवंदसि, ॿुधण सां मोबाइल रखी चादर मथो पाए सुम्हंदो, सॼी रात शैतान जे हुक्म ते हलंदो, लेकिन अल्लाह जो सॾु ईंदो त हिनखे निंड थी अचे। इंतज़ार कंदो त अज़ान अचे त पोइ सुम्हां, लेकिन निमाज़ पढ़ण जी अॼु मुसलमान खे फुर्सत कोन्हे, दिलि नथी चए। टीवी ॾिसण ते दिलि चए थी, फिल्म ॾिसण ते दिलि चए थी, ज़िना करण ते दिलि चए थी, शराब पीण ते दिलि चए थी, कत्ल ग़ारतगरी ते दिलि चए थी, लेकिन अॼु मुसलमान जी दिलि नथी मञे त निमाज़ ते नथी मञे। अॼु मुसलमान जी दिलि नथी मञे त क़ुरान जे तिलावत ते नथी मञे। अॼु मुसलमान जी दिलि आमादा न है त सिद्दीकी, फारूकी, उस्मानी ऐं हैदरी रस्ते खे अपनाइण जी दिलि नथी मञे। ऐं शायद इहा रफ्तार रही है, इहा रविश रही, इहो रस्तो रहियो ऐं इहो तरीक़ेकार रहियो त
असां जो ईंदड़ नस्लो शायद दीन इस्लाम जे लाइ आरी हूंदियूं ऐं उन्हनि खे का दीन इस्लाम जी ख़बर न हूंदी। अॼु जहालत असां में, अॼु ज़ुल्मत असां में, अॼु देवबंदी इन जे करे जो बाबो ॾाढो देवबंदी, बरेलवी इन जे करे जो बाबो ॾाढो बरेलवी, शियो इन जे करे जो बाबो ॾाढो शियो। पंहिंजो कहिड़ो मुतालो आहे, पाण खे त कलमो पढ़णु कोन थो अचे। कलमो अचे थो त कलमे जी माना नथी अचे, माना अचे थी त कलमे वारी ज़िंदगी नथी अचे। अॼु मुसलमान खे सभु शइ जी ख़बर आहे, ख़बर न आहे त निमाज़ जा फ़र्ज़ कहिड़ा आहिनि, गुस्ल जा फ़र्ज़ कहिड़ा आहिनि, तड़ कीअं लाहिबो आहे, नमाज़ कीअं पढ़बी आहे। अॼु मुसलमान जे पुट खे तुर्की ऐं इंडिया जे ड्रामनि जा किरदार त यादि आहिनि, पर अॼु मुसलमान जे पुट खे, आशिक़ रसूल जे पुट खे, अॼु हुसैनी ऐं हैदरी सराइण वारे जे पुट खे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन जी माना नथी अचे। हे असांजो अलमियो आहे, हे असांजे लाइ सोचण जो मक़ाम आहे। ऐं जंहिंजी जेका मर्ज़ी पए थी पंहिंजी तशरीह थो करे, मन घड़त तशरीह हो। बदकिस्मती सां, वरी माज़रत सां, मां इंतहाई इन लफ़्ज़नि ते शर्मिंदो बि हा, लेकिन हक़ीक़त आहे अॼु असांजे मेंबरनि, असांजे मुसल्लन, असांजे माइकिन ते बीहण वारा मुल्ला, मौलवी, ज़ाकिर ऐं ज़वार दीन जे तालीमात खां आरी आहिनि। रटियल रटायल तकरीरूं करे असां क़ौम खे गुमराह बणाए रहिया आहियूं। असां इस्लाम जो ग़लत रुख़ पेश करे रहिया आहियूं, असां दीन जो ग़लत रुख़ पेश करे रहिया आहियूं। जंहिंजी जेका मर्ज़ी पए थी उहो पंहिंजे मर्ज़ी जी दीन जी तशरीह थो करे। लाड़काणे वारो मुंहिंजी हिकिड़ी दरख़्वास्त आहे, हिकिड़ी अपील है, हिकिड़ो अर्ज़ आहे। दरख़्वास्त इहा है, अपील इहा है, अर्ज़ इहो आहे त जंहिंसां इश्क जी दावा कयो था उन सां इश्क निभाइण सिखो। नौजवान खोड़ सारा अॼुकल्ह मादी मर्ज़ जा बीमार आहिनि, तव्हांजो जंहिंसां इश्क आहे पोइ उनजे इशारे, अखि जे इशारे ते हलंदा आहियो या उनजे हुक्मनि जे उबतड़ हलंदा आहियो? ॿुधायो जी। पको आशिक़ थो लॻे, चङो थियो सच त ॻाल्हाई, ॿिया त ॻाल्हाइनि बि नथा। इश्क कयो, लेकिन हलाल इश्क कयो, हराम न कयो। ऐं अॼु जे मुआशरे में ज़िना आम आहे, निकाह ते पाबंदी आहे। अॼु जे मुआशरे में ॿी शादी ऐब आहे, लेकिन ॾहनि ॾहनि न्याणियुनि जूं इज़तूं तार तार करणु मुसलमान जे पुट जे लाइ जाइज़ आहे। अलमियो न आहे त ॿियो छा आहे? मुआशरे जी तबाही न आहे त ॿियो छा आहे? इश्क कयो, लेकिन हलाल इश्क कयो। मदीने जे मीर जूं रिवायतूं शायदि तव्हां मौलविन खां न आहिनि ॿुधियो। सैयदना अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह तआला अन्हा के फरमायो दंदन चबाड़े दे। अम्मा आयशा दंदन चबाड़ियो ऐं अम्मा आयशा सिद्दीका दंदन धोए लगी। साईं फरमायो आयशा धो न, जेको तूं चबाड़ियो आहे इहो ॾे त मां मोहम्मद करीम चबाड़िया। तव्हांखे ज़ालूं लॻंदियूं नौकरियाणियूं, ॼण त तव्हां नौकरियाणी रखी आहे बग़ैर तनख़्वाह जे। क़यामत जे ॾींहुं ज़ालुनि जे करे टंगिया पिया हूंदव। ज़ालुनि जो ख़्यालु कयो, तव्हांजूं नौकरियाणियूं न आहिनि, तव्हांजूं शरीक हयात आहिनि, तव्हांजे ज़िंदगी जो अधु हिसो आहिनि। साईं जन जे थाम मां अम्मा आयशा पीतो। साईं जन फरमायो ॿुधाए काथे चप रखिया अथई, मां मोहम्मद करीम बि उते चप रखां। डंडे जो ज़ीपट मां त उन ॾींहुं हैरान थियुसि। हिकु ख़बर पढ़ियमि, मुंहिंजे पेरनि हेठां ज़मीन छॾाए वई। अल्लाह ॼाणे छो त मुंहिंजे पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई। 16 सालनि जे नौजवान डंडा हणी। ॿुधो मौली इलियास, मौली जमाल, हलालिया हलिया हेॾा वे। मां बि को तव्हां जहिड़ो मौलवी हुजां, ॾींहं में 5 तकीरूं कयां, मज़ा तव्हांजा आहिनि, 20 आङुरियूं घीअ में। मैं वो मौलवियों जो देता रहता हूँ, लेना मुझसे होता नहीं है। लगता है आज खर्चा कम पड़ गया इसका।
मुझे पेरनि हेठों ज़मीन निकिती। हाणे 3 ॾींहं पहिरियां हिकु ख़बर पढ़ियमि, वीडियो ऐं टीवी जी ख़बर ॾिठमि त हिकु 16 सालनि जे नौजवान डंडा हणी पंहिंजे माउ खे क़त्ल कयो सिर्फ़ इन ते त तूं मानी पचाए छो न ॾिनी आहे। डंडा हणी माउ खे क़त्ल कयो। मुआशरो अलाए काॾे पियो वञे। मुझी तव्हां खां हिकिड़ी दरख़्वास्त है, उहा दरख़्वास्त इहा है त जैसा इश्क जी दावा था कयो उन जा हक़ीक़ी आशिक बणिजो। जेकॾहिं हैदरी था सॾायो त मुंहिंजे मुर्शिद अली वांगुरु क़ुरान खे पढ़ो, क़ुरान खे पढ़ायो। हुसैनी था सॾायो त मुर्शिद हुसैन वांगुरु क़ुरान खे पढ़ो ऐं क़ुरान खे पढ़ायो। मुर्शिद हुसैन खे पढ़ो, उन जी ज़िंदगी कीअं गुज़री उन वांगुरु पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो। मुर्शिद अलीअ खे पढ़ो ऐं जीअं मुर्शिद अलीअ ज़िंदगी गुज़ारी ईअं ज़िंदगी गुज़ारियो। जेकॾहिं मुर्शिद अलीअ वांगुरु ज़िंदगी नथा गुज़ारे सघो, मुर्शिद हुसैन वांगुरु ज़िंदगी नथा गुज़ारे सघो त तव्हांखे हैदरी ऐं हुसैनी सॾाइण जो कोई हक़ हासिल कोन्हे। पोइ तव्हां कूड़ था ॻाल्हायो, तव्हां मुर्शिद हुसैन जे नाले ते ठगी था कयो, तव्हां मुर्शिद अलीअ जे नाले ते फ़राड था कयो। कूड़ ॻाल्हाइण वारो हैदरी नथो थी सघे, फ़राड करण वारो हैदरी नथो थी सघे, ज़िना करण वारो हुसैनी नथो थी सघे, शराब पीअण वारो हुसैनी नथो थी सघे, वक़्त जे यज़ीदनि सां गॾु हलण वारो हुसैनी नथो थी सघे। ऐं मुंहिंजे मुर्शिद हुसैन जो यज़ीद सां इख़्तिलाफ़ छा थिए? हाणे लाड़काणे वारो हुसैनी हूं सॼो लाड़काणो निकिरी पियो आहे। कुंड कुंड ते चपे चपे ते कदम नथो खुटे सबील है, कदम न तो बाबा छाजी सबील है? साईं हुसैनी सबील है बाबा बिस्मिल्लाह। लेकिन ॿुधाए त सही हुसैन वारो किरदार भी अथई या न अथई? मुर्शिद हुसैन करबला छो पहुतो हो? मुर्शिद हुसैन करबला में पंहिंजो कंधु छो कपायो? इन जे करे जो मुर्शिद हुसैन वक़्त जे हाकिम ऐं हुक्मरान यज़ीद जे हथ ते बचत खां इनकार कयो हो। अॼु हिन धरतीअ ते इस्लाम जी मज़ाक उॾाइण वारा, मस्जिद मदरसन ॾोहिन ऐं भटकनि खे मटाइण वारा, ख़तरे नबुवत जे कानून ते ठाड़ा हणण वारा, ग़रीबनि मिस्किननि हारिन ऐं मज़दूरनि जे हक़नि ते ठाड़ा हणण वारा हुसैनी हिन या यज़ीदी हिन। तूं वोट ॾेई करे यज़ीदी हुक्मराननि खे इक़्तिदार में आणे करे हुसैनी सबीलूं किरोड़ हण, तूं हुसैनी किरदार वारो नथो थी सघे। नारे तकबीर, तुंहिंजो हुसैन मुंहिंजो हुसैन, बुलंद आवाज़ सां तुंहिंजो हुसैन मुंहिंजो हुसैन, तुंहिंजो हुसैन मुंहिंजो हुसैन। जेकॾहिं पंहिंजो पाण खे हुसैनी सॾाए थो त पोइ ॿिनि नौकिरनि ते, नालीअ ते ऐं किरास ते, वॾेरे जे दड़कनि ऐं तहमाननि ते, 5 रुपयनि ते यज़ीदी हुक्मराननि खे वोट न ॾे, न त तोखे हुसैनी सॾाइण जो कोई हक़ हासिल कोन्हे। कहिड़ो जहिड़ो हो, कहिड़ो जहिड़ो हो यज़ीद सां? इहो हो न त बेइज़त खां इनकार कयो मुंहिंजे मुर्शिद हुसैन। अॼु सॼो ॾींहुं यज़ीदी किरदार जे मालिक ज़ानी ऐं शराबी हुक्मराननि जे गोद में वेही करे सिंध लुटींदड़नि, सिंध जे न्याणियुनि जे इज़तुनि खे लुटींदड़नि, ग़रीबनि मिस्कीननि हारनि मज़दूरनि जे हक़नि खे लुटींदड़नि खे ऐवान में विहारे करे चए थो मां हुसैनी हाँ, तूं हुसैनी नथो थी सघे। लख दफ़ो हुसैनी चओ, तूं हुसैनी नथो थी सघे। तोखे पंहिंजे किरदार सां साबित करणो पवंदो त तूं हुसैनी आहीं। वक़्त जे यज़ीदनि जे हथनि ते बेइज़त करे ऐं दावा करे त मां हुसैनी हाँ। हुसैनी सॾाए थो त पोइ तोखे वक़्त जे यज़ीद जे हथ ते बेइज़त खां इनकार करणो पवंदो। वोट इन करे तो ॾें त FIR कराईंदो, पोइ सॾाए न हुसैनी, हुसैनी सॾाए थो त FIR त छा, कंधु कपजी वञे त कपजी वञे, धरती ऐं दीन जे दुश्मन जे हथनि ते बेइज़त न आहे करणी। ऐं मुहर्रम जो महीनो रहमतुन बरकतुन ऐं सआदतुन जो महीनो हे ओॾे ही मुहर्रम जो ॾींहुं जंहिं ॾींहं ते अल्लाह हिन दुनिया खे क़ाइम कयो,
जैनीयत कलम पैदा थियो, जैनीयत जनाब आदम ज़मीन ते आयो, जैनीयत बारिश जो पेरियो कतरो पयो है वो नहीं मुहर्रम जो डी, जैनीयत जनाब नूह जो बेड़ो लंगर अंदाज थियो है वो नहीं मुहर्रम जो डी, जैनीयत जनाब यूनुस के मच्छी जे पेट में आजादी मिली है वो नहीं मुहर्रम जो डी, जैनीयत जनाब यूसुफ के जेल में आजादी मिली है वो नहीं मुहर्रम जो डी, जैनीयत जनाब यूसुफ के मिस्र जो इक़्तिदार मिलो है वो नहीं मुहर्रम जो डी, जैनीयत जनाब याकूब जी जनाब यूसुफ से मुलाकात थी है वो नहीं मुहर्रम जो डी, जैनीयत जनाब इब्राहिम ते बाग बनी है वो नहीं मुहर्रम जो डी, जैनी फिरौन खरकाब थियो है वो नहीं मुहर्रम जो डी, जैनीयत हजरत ईसा हजरत मूसा फतहयाब थिया है वो नहीं मुहर्रम जो डी, जैनीयत दुनिया खत्म थींदी क़यामत कायम थींदी मञा चो हिन ॾही मुहर्रम जे ॾींहं ते मुझे मुर्शिद अल्लाह जो कसम हे रब जो पाक कुरान खणी हमेशा चयो थम ऐं लफ़्ज़ दोहराया थो हे रब जो कुरान हथन में खणी चवां थो तो के गलत बुधायो थो त मां मुर्शिद अली जो इनकारी हां, तो के गलत बुधायो थो मां मुर्शिद हुसैन जो इनकारी हां, रब मोहम्मद जो कसम मुर्शिद अली जो इनकारी भी लानती हां, मुर्शिद हुसैन जो इनकारी भी लानती हां, मां मुर्शिद अली के पंजे मथे जो ताज तो समझा, पंजे ईमान जो हिस्सा तो समझा, जेको मुर्शिद अली जो इनकारी आ मुर्शिद हुसैन जो इनकारी आ वो लानती है जहन्नमी आ। नारे तकबीर, अल्लामा राशिद महमूद सूमरो, अल्लामा राशिद महमूद सूमरो, नारे तकबीर। तो या कन्न भरिया थो रब मोहम्मद जो कसम मां मुर्शिद अली जो नौकर हां, रब मोहम्मद जो कसम मां मुर्शिद हुसैन जो नौकर हां, रब मोहम्मद जो कसम मुर्शिद अली मुर्शिद हुसैन जे मोहब्बत का सवा मुझो ईमान पूरो ही कोन है, बिल्कुल यही मुर्शिद अबू बकर मुर्शिद उमर मुर्शिद उस्मान जे मोहब्बत का सवा भी मुझो ईमान पूरो ही कोन है। मुर्शिद अली जो इंतखाब माना है कयो, मुर्शिद अबू बकर जो इंतखाब माना है कयो, मुर्शिद अली जो इंतखाब के जाकिर जवार ना है कयो, लारकाने वालों मुर्शिद उमर जो इंतखाब माना है कयो, मुर्शिद हुसैन जो इंतखाब माना है कयो, मुर्शिद अली जो इंतखाब भी अल्लाह कयो, मुर्शिद हुसैन जो इंतखाब भी अल्लाह कयो, मुझी अम्मा फातिमा जो इंतखाब भी अल्लाह कयो, तरब मोहम्मद जो कसम मुर्शिद अबू बकर मुर्शिद उमर है मुर्शिद उस्मान जो इंतखाब भी अल्लाह कयो। नारे तकबीर, शाने सहाबा, शाने अहले बैत। ऐ मदीने जमीर फरमायो अल्लाह अल्लाह फी अस्हाबी ला तत्तखिदूहुम गरदम मिन बादी। ऐसा जन फरमायो अस्हाबी कन्नुजूम फबिअय्यिहिम इक्तदैतुम इह्तदैतुम। ऐ अल्लाह फरमायो रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन। अल्लाह फरमायो लक़द रज़ी अल्लाहु अनिल मुअमिनीन इज़ युबायिऊनक तहत अश-शजरा। लारकाने वारो ओ लारकाने वारो तहां को सवाल तो पूछा अल्लाह जेको चयो आ वो सच्चा? जवाब दियो बाबा अल्लाह जेको चयो आ सच्चा? बाबा अल्लाह जेको चयो आ सच्चा? मदीने जे मीर जेको फरमायो सच्चा? पो के भी जाकिर ज़वार दे वनी कुरान खोले सामो रखोस, के भी जाकिर ज़वार दे वनी कुरान खोले सामो रखोस त रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु का मुराद केर हिन? अल्लाह तो चए, बुधो बुधो, अल्लाह तो चए
रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन। मां अबू बकर खां बि राज़ी, मां उमर खां बि राज़ी, मां उस्मान खां बि राज़ी, मां अली खां बि राज़ी, मां अमीर मुआविया खां बि राज़ी, मां फातिमा खां बि राज़ी, मां हसन खां बि राज़ी, मां हुसैन खां बि राज़ी, मां फातिमा खां बि राज़ी, मां आयशा खां बि राज़ी, तमाम सवालक सहाबिन खां राज़ी। पोइ ॿुधायो जिन जे लाइ अल्लाह तो चए मां इन्हनि खां राज़ी हाँ, 15वीं सदी जे मुल्ला मौलवी ज़ाकिर ज़वार जे तकरीर सां उन्हनि जे किरदार ते कोई असर पइजी सघे थो? ॿुधायो, जवाब ॾियो। ऐं मदीने जे मीर फरमायो अस्हाबी कन्नुजूम, मुंहिंजो अली सितारो अथव। मदीने जे मीर फरमायो अस्हाबी कन्नुजूम, मुंहिंजो अली सितारो अथव। अस्हाबी कन्नुजूम, मुंहिंजो हसन सितारो अथव। अस्हाबी कन्नुजूम, मुंहिंजो हुसैन सितारो अथव। अस्हाबी कन्नुजूम, मुंहिंजी फातिमा सितारो अथव। त लार गाने वारो मदीने जे मीर फरमायो अस्हाबी कन्नुजूम, मुंहिंजो अबू बकर बि सितारो अथव, मुंहिंजो उमर बि सितारो अथव, त मुंहिंजो उस्मान बि सितारो अथव। जंहिंजे कढ लॻंदव जन्नत पहुची वेंदव। अलीअ जे कठ लॻंदे जन्नत पहुची वेंदे। मुर्शिद हुसैन जे कठ लॻंदे जन्नत पहुची वेंदे। मुर्शिद अबू बकर, मुर्शिद उमर, मुर्शिद उस्मान जे कठ लॻंदे जन्नत पहुची वेंदे। ज़रदारी साहब ऐं बिलावल साहब जे कढण लॻण वारा कामयाब थी सघनि था। इमरान खान जे कढ लॻण वारा कामयाब थी सघनि था। नवाज शरीफ जे कढ लॻण वारा कामयाब थी सघनि था। डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरे जे कढ लॻण वारा कामयाब थी सघनि था। बेरवी अमरोटी ऐं हालेजी जे कढ लॻण वारा कामयाब थी सघनि था। बाक़ी मदीने जे मीर जे नक्शे कदम ते हलण वारा खलीफ़े राशिद अबू बकर सिद्दीक, उमर फारूक, उस्मान ज़िन्नुरैन कीअं नाकाम थी सघनि था? तू मोतबरा, तू ज़ाकिर जे कढ लॻे जन्नत पहुची वञे। तू मोतबरा, तू ज़वार जे कढ लॻे जन्नत पहुची वञे। तू मोतबरा, तू मुल्ला ऐं मौलवीअ जे कढ लॻे जन्नत पुॼी वञे। तू मोतबरा, तू साहब जे भौतार जे खान जे नवाब जे कढ लॻे कामयाब थी वञे। ऐं तू मोतबरा हो मदीने जे मीर जे कढ लॻाए नाकाम थी विया। पंहिंजे सोच खे तब्दील कर। सिज के थुक हणंदे वरी मुंह में लॻंदई सिज जी रोशनी ते कोई असर न पवंदो। मुंहिंजो मुर्शिद अबू बकर भी जन्नत पहुची चुको आहे। मुंहिंजो मुर्शिद उमर भी जन्नत पहुची चुको आहे। मुंहिंजो मुर्शिद उस्मान भी जन्नत पहुची चुको आहे। मुंहिंजो मुर्शिद अली भी जन्नत पहुची चुको आहे। मुंहिंजो मुर्शिद हुसैन भी जन्नत पहुची चुको आहे। मुंहिंजी अम्मा फातिमा भी जन्नत पहुची चुकी आहे। मुंहिंजो मुर्शिद अमीर मुआविया भी जन्नत पहुची चुको आहे। त मुंहिंजी अम्मा आयशा भी जन्नत पहुची चुकी आहे। केर थींदो आहे? तू थींदो केर आहे? ॿुधो, आख़िरी ॻाल्हि करे माइक मौली साहब जे हवाले थो कयां। हिन जी तकरीर मूंखे बि पसंदि आहे। उहा ॿी ॻाल्हि आहे त असांजे मौलवियुनि खे थोरो जदीद मुताले जी ज़रूरत आहे। सभिनी मौलवियुनि खे, मौली इलियास, मौली जमाल खां वठी मां ताईं। पर असां छा कयूं? हिकिड़ी तकीर तो लहूं था, ॿिए ते चढ़ूं था, ॿिए तो लहूं था, टे ते चढ़ूं था, पोइ जेको वक़्तु थो मिले उहो निंड में वञूं त वञूं काॾे। आख़िरी ॻाल्हि अर्ज़ु कयां, इमाम राज़ी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे, ॻाल्हि सम्झो। आख़िरी ॻाल्हि तो अर्ज़ु कयां, पोइ माइक छॾियां थो। इमाम राज़ी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त तवज्जो सां ॿुधो। इमाम राज़ी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त सहाबा इकराम ते तनक़ीस कंदड़, माना सहाबा ते तबर्रो कंदड़, सहाबा जी गिला कंदड़, सहाबा जी ग़ीबत कंदड़, सहाबा जे शान में गुस्ताखी कंदड़, घटि वधि ॻाल्हाईंदड़ बेदीना, बेदीना मुर्तदा काफ़रा। छो इमाम राज़ी जी इहो कौल खोड़नि सारनि मुहद्दिसीन, मुफ़क्किरीन, मुअर्रिख़ीन नक़ल कयो आहे। छो? मिसाल, मां मौली इलियास खे पैगाम ॾियां, दादा मौली इलियास मुंहिंजो हे पैगाम आहे। मौली जमाल खे पैगाम ॾियां त मौली जमाल मुंहिंजो पैगाम आहे, खणी वञ। मौज़म कॉलोनी वारनि खे मुंहिंजो पैगाम ॾे त बाबा हे राशिद साहब जो पैगाम आहे।
मौली जमाल, तवज्जो से ॿुधो, मां गुफ्तगू खे ख़त्म थो कयां। मौली जमाल, मौली इलियास मदरसे मां निकिता, मुअज़्ज़म कॉलोनी मुंहिंजो पैगाम खणी आया। चाचो कादिर बख्श नारे जो उथी बीठो ऐं यूसुफ नारे जो पुटरांस घणो यादि आहे न मूंखे छा कयां। चाचो यूसुफ उथी बीठो ऐं चई, अदा मौली जमाल खे मां 20 सालनि खां सुञाणियां, इहो त कूड़ो आहे, इहो त धोखेबाज़ आहे, इहो त फ्रॉडी आहे, इहो त ठग आहे, इहो त कूड़ ॻाल्हाईंदो आहे, हिन जो किरदारु ठीकु न आहे, अख़लाक ठीकु न आहे। हे जमाल, राशिद साहब जो पैगाम इहो मोतबर थी नथो सघे जो राशिद साहब जो पैगाम खणी अचे। ॻाल्हि सम्झ में आई? हाणे ॿुधायो, इलाइक़े जो हिकिड़ो माण्हू उथी करे दोहल वॼाए त मौली जमाल कूड़ो आहे, मौली जमाल 2 नंबर आहे, मौली जमाल हिन जे बारे में घटि वधि ॻाल्हाए, ग़लति ॻाल्हाए, ग़लति ॻाल्हियूं करे, कूड़ियूं ॻाल्हियूं करे, हिन जे किरदार खे मसख़ करण जी कोशिशि करे, इलाइक़े वारा, तर वारा, महल्ले वारा हिन जे नियापे ते अमल कंदा? जी जवाब ॾियो बाबा, जवाब ॾियो बाबा, जवाब ॾियो बाबा। इमाम राज़ी लिखियो आहे, ॿुधजो मौली इलियास, इमाम राज़ी लिखियो आहे त उहे शरीर माण्हू, उहे शरीर माण्हू जेका अल्लाह जे पैगाम खे, रसूलुल्लाह जे पैगाम खे, क़ुरान जे पैगाम खे रद्दो बदल करण था चाहिनि, उहे माण्हू जेका अल्लाह जे पैगाम खे, रसूलुल्लाह जे पैगाम खे, क़ुरान जे पैगाम में चतियूं हणण था चाहिनि, उन्हनि पैगाम खणी अचण वारनि जे किरदार खे मशकूक बणायो आहे ताकि अल्लाह जो पैगाम मशकूक बणिजे, रसूलुल्लाह जो पैगाम मशकूक बणिजे, ताकि क़ुरान जो पैगाम मशकूक बणिजे। असां ताईं अल्लाह जो पैगाम सहाबा जे ज़रिए पहुतो, असां ताईं रसूलुल्लाह जो पैगाम सहाबा जे ज़रिए पहुतो, असां ताईं क़ुरान जो पैगाम सहाबा जे ज़रिए पहुतो। सहाबा जे किरदार खे दागदार बणाए हकीकत में उहे क़ुरान खे, क़ुरान जे पैगाम खे, रसूलुल्लाह जे पैगाम खे ऐं अल्लाह जे पैगाम खे दागदार बणाइण था चाहिनि। सहाबा जे दुश्मननि ते, सहाबा जे इनकारनि ते, अहल बैत जे दुश्मननि ते, अल्लाह बेहक, अल्लाह जो रसूल बेहक, क़ुरान बेहक, त रसूलुल्लाह जा सवालक सहाबी जिन हुजूर जी ज़िंदगी तो ताईं ऐं मां ताईं पहुचाई, सवालक सहाबी बेहक आहिनि। ये मौली जमाल जे किरदार ते लख को लानतू करे, हिन जे किरदार ते जेको मशकूक नथो करे सघे, छो त हे आलिम आहे, मौलवी आहे, मस्जिद जो इमाम आहे, ॿारनि जो उस्ताद आहे। मौली जमाल जेकॾहिं मस्जिद जे इमाम जे करे मोतबर थी सघे थो, रब्बे मोहम्मद जो कसम, लखे जमाल, लखे राशिद महमूद सहाबा जे कदमनि जे मिटीअ तां क़ुर्बान थी सघनि था। हिन जे करे के गुमराही जे गुफ्तगू में न अचो, पाण पढ़ो, हैदर कर्रार के पाण पढ़ो, जनाब हुसैन इब्न अली के पाण पढ़ो, करबला जे कज़िए के पाण पढ़ो, सहाबा जे ज़िंदगी के पाण पढ़ो, क़ुरान पाण पढ़ो, गुमराही का बची वेंदो, तव्हांजो ईंदड़ नस्ल गुमराही का बची वेंदो। मुंहिंजे अॼु जे हिन पूरी तकरीर जो ख़ुलासो इहो आहे, हैदरी सॾायो था त हैदरी किरदार खे अपनायो, हुसैनी सॾायो था हुसैनी किरदार खे अपनायो। जेकॾहिं हक़ीक़ी माना हुनमें हैदरी ऐं हुसैनी थियणु चाहियो था त टीवीअ मां, वीसीआर मां, फिल्म मां ज़लालत ऐं गुमराही मां वक़्तु कढी करे क़ुरान खे, क़ुरान वारनि खे पढ़ो, हिते बि बेड़ा पार थी वेंदव, हुते बि बेड़ा पार थी वेंदव। ज़िंदगी बाक़ी, मुलाक़ात बाक़ी, वमा अलैना इल्लल बलाग। जज़ाकुमुल्लाह खैर, अल्लाहु युज़िकुल खैर।